इन हेडलाइंस न्यूज़ लाइ असां सां ताउन कयो आहे। Visit us today or contact us now to secure your dream office at the center of the city. कंदकोट में घर अंदर रॉकेट लॉन्चर जो गोलो फाटण सबब 8 ॼणा मारिजी विया, 4 ज़ख़्मी। कच्चे वारे इलाक़े में शाली सब्ज़ोई जे घर में गोलो फाटण सबब मारिजी वियलनि में 4 ॿारड़ा ऐं 2 औरतूं भी शामिल। मारिजी वियलनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पुलिस रेंजर्स ऐं इमदादी टीमूं वाक़े वारे हंध पहुतल इलाक़े में ख़ौफ़ फिरास। सिंध के निगरान वडे वजीर पारा मकबूल बाक़ी पारा वाक़े जो नोटिस आई जी सिंध का रिपोर्ट तलब। निगरान वडे वजीर जो चवणु है त रॉकेट लॉन्चर जंगी सब्ज़ोई ॻोठ में कीअं पहुतो, छा का हथियारनि जी खेप कच्चे में स्मगल थी रही हुई, छा ॻोठ में ॾोहारियुनि जा मददगार मौजूद आहिनि, रॉकेट लॉन्चर कीअं फाटो जंहिंमें एतिरो जानी नुक़सान थियो, रिपोर्ट पेश कई वञे। खैरपुर की दहशतगर्दी टोड़ अदालत में रानीपुर की पीरानी हवेली में कत्ल थियल फातिमा फरडो केस की बुधनी मुख्य जवाबदार असद शाह की घरवारी हिना शाह, सोरे फयाज शाह और मंसूर के अदालत में पेश किया वियो। जवाबदारन की पेशी के मौके ते सिक्योरिटी जा इंतजाम सख्त, वडे अंग में पुलिस एहलकार मुकर्रर। निगरान वजीर आजम अनवारुल हक काकड़ लंडन का सऊदी अरब लाइ रवानो थी रहियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त निगरान वजीर आजम सऊदी अरब में उमरो अदा कंदो। अनवारुल हक काकड़ जी सऊदी अमलदारनि सां बि अहम मुलाक़ातुनि जो इम्कान। इलेक्शन कमीशन तरफा क़ौमी ऐं सूबाई असैम्बलियुनि लाइ तकबंदियुनि जी शुरूआती लिस्ट जारी कई वेंदी। इलेक्शन कमीशन जी तकबंदियुनि कमेटी शुरूआती तकबंदियुनि जो कम मुकम्मल करे वरितो। चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं मेंबरनि जी मंज़ूरी बाद शुरूआती लिस्ट जारी थींदी। सिंध हाई कोर्ट में 2 छोकरियुनि समेत 14 माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तुनि जी ॿुधणी। अदालत पारां गुम थियलनि जी बाज़ियाबी लाइ जदीद टेक्नोलॉजी इस्तेमाल करण जो हुकुम। गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति अॻभराई न थियण ते कावड़ जो इज़हार। आईजी सिंध घरू खाते GITs ऐं ॿियनि खां रिपोर्टूं तलब। घोसपुर वेझो जागीरानी बिरादरी जे 2 धुरनि में पुराणे तकरार तां झेड़ो, 1 ॼणो क़त्ल, 1 ज़ख़्मी। फायरिंग में सहजू जागीरानी क़त्ल ऐं सोनू जागीरानी ज़ख़्मी थी पियो। धुरनि में छिकताण। कराची जी PECHS में FIA जो अजीज सेखा जे घर ते छापो। ॾही परॾेही करंसी हथ। FIA जो चवणु आहे त घर मां $23,000, 2 करोड़ 60 लख खां वधीक पाकिस्तानी करंसी, 5,40,000 जा प्राइज बॉन्ड ऐं 2 मोबाइल फोन हथ। जवाबदारनि खिलाफ FIA थाणे ते केस दाख़िल कयो वेंदो। थरी मीरवा जी अदालत पारां नींगर जे क़त्ल केस में जवाबदार सत्तार शर जी ज़मानत रद्द। पुलिस ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार के गिरफ्तार करे वरितो। नींगर जे क़त्ल केस में नामज़द जवाबदार खादिम शर अॻी गिरफ्तार थियल। ठटे वेझो केबी फीडर वाह में टपोड़ींदड़ नौजवान जो लाश हथ न अची सघियो। वारसनि पारां ॻोल्हा में मदद न करण ते इंतजामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। कराची जे इलाक़े सफूरा वेझो औरत जो हथ पेर बदल, लाश हथ। 25 वरियुनि जी औरत जी सुञाणप न थी सघी, लाश अस्पताल मुंतक़िल। ओबावड़े वेझो पीसन औरत के वेगे पुट डेरन ऐं ॿियनि पारां क़त्ल करे लाश दफ़नाइण जो इंकशाफ। सरकारी फरियाद ते 7 जवाबदारनि खिलाफ केस दाख़िल कयो वियो। पुलिस तरफ़ां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणण जो सिलसिलो जारी। मुल्तान रोड हादसे में जख्मी थियल बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम शिकारपुर जिले जो डायरेक्टर फोत लकी गुलाम शाह वासी शाहनवाज मेमन जख्मन जा सूर न सहंदे
दम धनी हवाले कयो। मड़ घर पहुचण ते घर में कोहराम, रोड़ी वेझो बिन मुसाफ़िर कोचस में टक्कर, ड्राइवरनि समेत 20 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। ऐं क़ौमी क्रिकेट टीम अल्लामा इक़बाल एयरपोर्ट लाहौर खां दुबई पहुची वई। टीम वर्ल्ड कप में शिरकत लाइ दुबई रस्ते भारत वेंदी। क़ौमी क्रिकेट टीम कुछ कलाक दुबई में तरसण बाद भारत रवानी थींदी।